अदी छो पंहिंजा हाल विञाया अथई, छो पाण खे कमरे में बंद करे रखियो अथई। मीरा शादी न थी, ही दुनिया सादन माण्हुनि जे लाइ मौत आहे। उथ, हालातनि जो मुकाबलो कर, हिम्मत कर। मीरा इहे कमरे में वेहण सां मसला हल कोन थींदा। मां दिलावर सां ॻाल्हाईंदसि। केसी ताईं दिलावर उताकनि में जिंदगी गुज़ारींदो? हुनखे बि हिकु न हिकु ॾींहुं घर खपे न, हुनखे बि औलाद घुर्जे। मीरा दिलावर हालतुनि जे अॻे मजबूर आहे। छा कयां आदि? हिकु त दिलावर मूंसां मुंहुं ॾेई नथो ॻाल्हाए। जेकॾहिं मां हालातुनि सां मुकाबलो कयां, पर कंहिंजी आसरे? जॾहिं दिलावर ई मुंहिंजो न आहे त ॿियनि ते कहिड़ी मयार आदि? मीरा दिलावर तुंहिंजो आहे, पर हू मुंझी पियो आहे, को फ़ैसिलो कोन थो करे सघे। पर वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो नाहे हूंदो। हिकु न हिकु ॾींहुं दिलावर ज़रूर तुंहिंजो थींदो। अदी अदी तूं हिम्मत न हार। जेकॾहिं तो जहिड़ी हिम्मत भरी छोकिरी बि हिम्मत हारे वेंदी त पोइ असां जहिड़ी छोकिरियुनि जो छा थींदो? तव्हां कोन सम्झंदव, पर मां ॼाणां थी त दिलावर मूंसां मोहबत करे थो ऐं बेइंतहा मोहबत करे थो, पर हुन में इकरार करण ऐं इज़हार करण जी हिम्मत न आहे। हू त रवायतुनि जो कैदी थी वियो आहे, दोस्तीअ में दिललगीअ खे महणो थो समझे। पर हिकु ॻाल्हि में उहो बि सही आहे, जेकॾहिं हुन मोहब्बत जो इज़हार कयो त चाचो हाशिम हुन जो दोस्त मां दुश्मन बणिजी वेंदो। तूं फिक्र न कर मुंहिंजी भेण, इन सुट खे मां सुलझाईंदसि। मां हाशिम ऐं दिलावर खे राज़ी कंदसि। ॾिस जाए मीरा, तोखे मां इहो करे ॾेखारींदसि। मूंखे पंहिंजो न, पर दिलावर जो फिक्र आहे। मां ड्रिजां थी त किथे चाचो हाशिम ऐं दिलावर पाण में अटकी न पवनि। जेकॾहिं ॿिन्हिनि मां कंहिंखे बि तिर जेतिरो नुक़सान थियो न, त उहो मां पाण ॾांहुं सम्झंदसि। अहिड़ो कुझु बि कोन थींदो मीरा, हर मसइले जो हल आहे, बस रुगो सही वक़्त जो इंतज़ार आहे। हाणे तूं हथ मुंहुं धोए वञी कमकार वञी कर। बाबल जी बादशाही जो ख़ैर। हाशिम, तूं पंहिंजो पाण खे समझी छा थो? केरु आहीं तूं? पंहिंजो पाण खे सुञाण हाशिम। जेकॾहिं अॼु बि मां तुंहिंजे मथे तां हथ खणी छॾिया न, ॻोठ जा कुत्ता तोखे चीरे फाड़े छॾनि। तूं पंहिंजो पाण खे समझी छा थो? छा थो समझी पंहिंजो पाण खे? तूं जेकॾहिं हाशिम ख़ान आहीं, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे करे, हिन सरदार शाह ज़मान जे करे। बाबल साईं, मूंखां का ख़ता थी आहे छा? ख़ता? ख़ता त नंढड़ो मामूली लफ़्ज़ आहे, नंढड़ो मामूली। हाशिम, तो ॾोह कयो आहे, वॾो ॾोह। दिलावर जहिड़े अरड़े इंसान ते इल्ज़ाम हणी तो वॾो गुनाह कयो आहे। तूं दिलावर खे दुश्मन थो समझी? तूं जॾहिं जेल में होए न, त पोयों तुंहिंजे बच्चनि खे संभालण वारो केरु हो? इहो ई दिलावर हो, तुंहिंजे बच्चनि खे संभालण वारो, जंहिंखे तूं अॼु दुश्मन थो समझी, वॾे में वॾो दुश्मन।
जॾहिं ॻोठ जा लूसी लपाटा छोरा तुझे नंगनि में अखियूं विझनि पिया, तुझे नंगनि खे बचाइण वारो केरु हो? इहो ई दिलावर हो, दिलावर, जंहिंखे तूं अॼु वॾे में वॾो दुश्मन थो चईं। जॾहिं दरिया खान जा छाड़ता ससुईअ खे खणी विया त हुनखे बचाइण वारो केरु हो? इहो ई दिलावर। सालार ऐं खादिम जो पलांत करण वारो तोसां हीअं बिट केरु हो? केरु हो तोसां हीअं बिट? इहो ई दिलावर, दिलावर तोसां गॾु हो, जंहिंखे तूं वॾे में वॾो दुश्मन थो समझी। बस बाबल साईं बस। दिलावर जी घणी वकालत न कयो। अॼु मुंहिंजी ख्वारीअ जो सबब केरु आहे? इहो ई दिलावर। मुंहिंजी न्याणी मीरा जी सींध मेरी करण वारो केरु आहे? इहो ई दिलावर। दोस्तीअ जी आड़ में दुश्मनी करण वारो केरु आहे? इहो ई दिलावर। बाबल साईं, असां ग़रीबनि वटि इज़त खां वधीक ॿियो छा आहे? कौन?
बहरहाल हिकिड़ो कम तो भलो थियो, शेरू ऐं खेरू तो बाज़ियाब थिया। मामा साईं पंहिंजो प्लान अञा रहियो पियो आहे। मुंहिंजी सरदारीअ जी पग बि रही पई आहे। शमीर खान, शेरू ऐं खेरू असां सां गॾु आहिनि, राहियूं था हाणे मैदान में। मामा साईं तव्हां रुगो मूंखे शाह ज़मान जी सिसी लाहे ॾियो, बाक़ी पोइ हाशिम ऐं दिलावर सां पाण ई मूं ॾींदुसि। हा शमीर, शाह ज़मा ईअं पंहिंजी पग कोन ॾींदो, हुनजी सिसी ॾाहणी पवंदी। शेरू ऐं खेरू ईअं सम्झ टेम्पू ऐं चेलाटो अथई, जंहिंखे बि चक कयूं न हुनखे चीरे फाड़े छॾींदा। त पोइ देरि न कयो मामा साईं, किथे मीरा खे को बाज़ न छटे वठे। फिकर न कर भाणज, हीरा तुंहिंजे पेरनि जी खाक आहे ऐं उहा तोखे ज़रूरु मिलंदी। ॾिसोदा जलाल वरी असां सां विढ़ी वियो आहे। हू मुंहिंजी ज़ाल खे वरगलाए वठी वियो आहे, हाणे त मरे ई मरे। छा दिलावर असांजी इज़तनि ते हमलो कयो आहे? शेरू, सॼी संगत मां चूंडे चूंडे माण्हू हथु कर। दिलावर असांजी इज़तनि में हथु विधा, असां बि उन्हनि जी इज़तनि खे दीनवाल कंदासीं। तकड़ न कर मामा साईं, तकड़ न कर। हाणे असांखे हिकु वॾे हमले जी तयारी करणी आहे। असांखे हाणे धपी हिकु करणो आहे, या त हटड़ीअ मां हट या हटड़ी चट। ॾिसोदा मुंहिंजे जिगर खे फाह लॻी वई आहे, मां हिकु मिंट बि नथो तरफ चाहियां। माण्हू छा चवंदा त शेरो जी ज़ाल भॼी वई? बेसौदा इहो मां दाग बर्दाश्त करे न सघंदुसि। तुंहिंजी घरवारी खे त मां हाणे ई थो घुरायां, कयां थो फोन शाह ज़मान जो। हेलो शाह ज़मान, तूं त ॻाल्हाइण जहिड़ो न आहे, तूं पंहिंजो पाण खे इज़तुनि जो रखवालो थो सम्झी ऐं ॿियनि जूं इज़तूं अॻुवा थो कराईं। शाह ज़मान, तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे, त पोइ शेरू जी ज़ाल खे छो अॻुवा करायो अथई? मंगुल खान, जेकॾहिं मां चाहियां न तोखे इते जो इते मौत जी निंड ॾियारे सघां थो। शेरू, तूं रुगो हमले जी तयारी कर। शाह ज़मान गोलीअ जी ॿोली सम्झंदो। अन्या किथे थी ॻाल्हि? अन्या तो तूं ॿिन्हिनि भाइरनि खे विड़ाईंदीअ, नंढड़ी ममड़ियुनि ॿिन्हिनि भाइरनि खे मारायो ऐं वॾी ममड़ी ॿिन्हिनि भाइरनि खे विड़ाईंदी। ज़रीना करे त करे छा? खुदा खुदा कर चाची, छो अची मुंहिंजे सिर जे पोयां पई आई? आखिर मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? विसामल बाहि खे छो थी फुकूनी? बाहि त तो बारी आहे, लक्षण त तुंहिंजा के न आहिनि। ॼाण ॿिन्हिनि भाइरनि हिक ॿिए ते हथियार सिधा कया। इहा तुंहिंजी आस कॾहिं बि पूरी न थींदी चाची। बाबा ऐं चाचो हाशिम कॾहिं बि पाण में कोन विढ़ंदा। जेकी तो पेर खयान न, लॻे थो वॾो ममण मचंदो। तूं त इहो ई थी चाहे न त बाबा ऐं चाचा हाशिम खे वेढ़ाए त जीअं चाचो हाशिम धार थी वञे। पर यादि रखजांइ, इहा तुंहिंजी भुल आहे। चाचो हाशिम ऐं बाबा कॾहिं बि पाण में खटा मिठा कोन थींदा। पीउ जा कन तूं भरी, इल्ज़ाम वरी मूं ते थी हणी? शर्म बि कोन थो अचई, अञा वरी बि मुंहिंजो ॾो। ज़रीना करे त करे छा? मूंखे ख़बर आहे त तूं वेठी सॼो ॾींहुं चाचे हाशिम खे पटियूं थी पढ़ाई, पर इहो बि यादि रखजांइ त चाचा तुंहिंजी कॾहिं बि कोन ॿुधंदो। तौबा माई तौबा, ॾाढी का नक जी पकी आहीं। वञड़े वॾी छोरी कूड़ी आहीं, पाण खे त कोन थी ॾिसी। छल न दिलावर घिटी मां लंघे भॼी वञी अॻ थी छलीस। चुप कर चाची, खबरदार खबरदार जो मूं ते कूड़ा इल्ज़ाम आयो अथई। अॻ में ई मां तती वेठी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरियो न त पोइ समझी थी मां बि मीरा आहियां, मीरा। हा हा, पिणे जे हथां हाशिम खे माराइजां, तूं मूंखे मारे ख़ुशि थी जाए, पोइ वञी दिलावर सां शादी कजाए। ज़रीना करे त करे छा? हथे लुड़ला तो था। वञ ज़रीना, वञी घर जो कमकार कर, हल। दिल त चए थी ने सुके डोंडी जो इते ई साकड़ी छॾियां। तो ठीको थी अचे तो ते मूंखे, पर छा कयां? वञ, बीठी छा थी सी?
अम्मा हिन जो त कमु आहे ॾाढी तूं वञ मुंहिंजे लाइ पाणी ठाह शाबाश हा बाबा हिकु दफ़ो मां हिन सां हिसाब किताब पूरो करे वठां पोइ भली तव्हां मूंखे मारे छॾिजो जेकॾहिं मुंहिंजे मौत सां तुंहिंजे अंदर में बरंदड़ शक जी बाहि विसामे थी काशंबा हलाए गोली मारे छॾ मूंखे बेर संभाल अचई थी हाशिम्बा ही तोखे छा थी वियो आहे छो थो मूंखां मुंहुं मोड़ी अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे मां उहो ई साॻियो दिलावर आहियां जंहिं तुंहिंजी दोस्तीअ जे ख़ातिर पंहिंजी दिलि ते पथर रखी छॾियो आहे जंहिं तुंहिंजी दोस्तीअ जी ख़ातिर पंहिंजी मासूम मोहबत जो गलो घोटे छॾियो आहे मूं त कॾहिं अखि खणी बि मीरा ॾांहुं नाहे ॾिठो हालांकि ॼाणा थो त नींहं जो नातो टुटणो नाहे प्यार कॾहिं बि मटणो नाहे हा दोदा अच्छा त इहा ॻाल्हि आहे वाह जी ख़बर ॿुधाई थी ठीकु आहे दोदा मां पोइ तोसां ॻाल्हाईंदुसि ख़ुदा हाफ़िज़ मीर ॾाढो ख़ुशि आहीं मामा तो दे ख़बर ई अहिड़ी ॿुधाई आहे असुल हाउ ठरी पियो आहे मूंखे बि त ॿुधाओ मुंहिंजो बि हाउ ठरे मामा हाशिम ऐं दिलावर पाण में खटा मिठा थी विया आहिनि हाशिम हाणे अकेलो थी वियो आहे चाचे शाह ज़मान हाशिम खे कढी छॾियो आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे वणे त हाशिम खे मां वणे त दिलावर खे मार वणे त शाह ज़मान खे मार मामा साईं कंहिं न कंहिंखे मार बस ईअं न खार मामा मीर हाणे शाह ज़मान सां वेहण में मज़ो ईंदो तूं रुगो पग ॿधण जी तयारी कर मां शाह ज़मान के खपन पाणे ई पाराईंदुसि वॾो गंद थींदो न मामा न तकड़ न ॿियो त मां हिन दफ़े शिकस्त खाइण जे मूड में न आहियां मामा इन शाह ज़मान खे अकेलो करे पोइ मारींदासीं फिर इन दिलावर खे धूड़ कयां मामा ऐं दिलावर खे धूड़ कंदो शेरू छो जो शेरू अॻ ई दिलावर ते सड़ियो वेठो आहे अॼु अचे शेरू त को न को प्लान ठाहियूं था न शेरू जो इंतजार न कर वन शेरू के वठी आ 4 घड़ियूं अॻिते ई सही ठीकु आहे मामा मां वञां थो